फौज खे ख़ुदा अञा एतिरी तौफ़ीक़ अता फ़रमाए जो इन मुल्क मां दहशतगर्दी ख़तमु करे। हे मुल्क तव्हांजो आहे, फ़ौज तव्हांजी आहे। हमेशह दुआ घुरंदा कयो। ॿियो इहो बि मूं ताईं ॻाल्हियूं इलाही पकियूं आहिनि। मां जमायत खे सम्झाइण जी कोशिशि बि कई आहे कि बाबा नंढे ॿारनि जी संगाबंदी न कयो, इहो जाइज़ न आहे। जेसि ताईं छोकिरी हा नथी करे तव्हां निकाह नथा पढ़े सघो। अगरि तव्हां निकाह पढ़ी बि विया आहियो ऐं छोकिरी हा नथी करे त निकाह जाइज़ न आहे। इहो शइ ख़ुदा जे लाइ सम्झो। नंढे ॿारनि जी संगाबंदी न कयो, छो जे जॾहिं ॿार वॾा था थियनि, छोकिरी वधीक थी पढ़ी वञे, छोकिरे खे पंहिंजो नालो नथो लिखणु अचे, तव्हां कीअं था सम्झो छोकिरी कीअं क़बूल कंदी जंहिंखे पंहिंजो नालो सही नथो लिखणु अचे। ऐं छोकिरी पढ़ी अॻिते हली वई आहे, इन में छा थो थिए, मिटनि माइटनि में झेड़ो थो पइजी वञे। इहो झेड़ो ख़ुदा वास्ते तव्हां छो था पंहिंजी ॻिची में विझो। ॿारनि खे वॾो थियणु ॾियो, पढ़णु ॾियो, ॿारनि जी तरबियत ते तव्हां तवजो ॾियो। ॿियो छोकिरियूं नौजवान घर वेठियूं आहिनि जो साईं माइटनि में रिश्तो न आहे। हीउ किथे लिखियलु आहे जो छड़ो माइटनि में तव्हां रिश्तो ॾियो ऐं रिश्तो वठो। साइंस इहो प्रूव कयो आहे जो ख़ानदान छड़ो माइटनि में संगाबंदी कनि था, ॿार नथा ॾियनि, अॻिते हली उन्हनि जी औलाद में नुक्स थो पैदा थिए, डिफेक्ट थो पैदा थिए। तंहिंजे करे तव्हां मिटी माइटी वधायो, ॿाहिरां संग बि वठो, ॿाहिरि संग बि ॾियो। हे किथे बि न लिखियलु आहे जो तव्हां पंहिंजो संगाबंदी ॿिए ख़ानदान में नथा करे सघो। इन ते तव्हां गौर सां सोचो। इंशा अल्लाह ताला ख़ुदा तव्हांखे, तव्हांजी औलाद खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो, पंहिंजे हबीब जे सदक़े में तव्हांखे वधाईंदो, तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में ख़ुदा ताला पंहिंजे महबूब जे सदक़े में, हुज़ूर पाक जे सदक़े में बरकत अता फ़रमाईंदो। लेकिन जो मां तव्हां सां ॻाल्हियूं कयां पियो, तव्हां हिनखे सोचो ज़रूरु। अक़लियत जो तव्हां ख़्यालु कयो, अगरि कोई अक़लियत वारो तकलीफ़ में आहे, उनजी बाक़ाइदा तव्हां मदद कयो।